बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाब अस्माइन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत जुबैर बिन मुतअम रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो त मुंहिंजा केतिरा ई नाला आहिनि। मां मुहम्मद आहियां, अहमद आहियां ऐं माही आहियां, जंहिंसां अल्लाह ताला कुफर मटाईंदो। ऐं मां हाशिर आहियां, जंहिंजे क़दमनि ते माण्हुनि खे उथारियो वेंदो। मां आक़िब आहियां ऐं आक़िब उहो हूंदो आहे जंहिंखां पोइ नबी न हूंदो आहे। हज़रत अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे पंहिंजा केतिरा ई नाला ॿुधाया। फरमायूं त मां मुहम्मद आहियां, अहमद आहियां, मुंहिंजो नालो मुक़फ़ी आहे, मुक़फ़ी आहे ऐं हाशिर, नबी तौबत, नबी रहमत। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त तव्हांखे हिन ॻाल्हि ते ताजुब नथो थिए त अल्लाह ताला मूं ताईं कुरैश जूं गारियूं ऐं लानतूं कीअं फेराए थो। उहे मुज़म्मम खे गारियूं ॾियनि था ऐं मुज़म्मम ते लानत कनि था, हालांकि मां मुहम्मद आहियां। हज़रत जाबिर बिन समुरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथे जे अॻियां हिसे ऐं ॾाढ़ीअ जा कुझु वार अछा थी विया, जॾहिं तेल हणंदा हुआ त ज़ाहिर न थींदा हुआ ऐं वारनि खे फणी ॾिनल न हूंदी हुई त ज़ाहिर थींदा हुआ। संदन ॾाढ़ीअ जा वार घाटा हुआ। पोइ हिकु शख़्स पुछो त छा संदन मुंहुं मुबारक तलवार वांगुरु हो? जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त न, चंड ऐं सिज वांगुरु सुहिणो ऐं गोल हो ऐं मूं संदसि मोहर नबूवत कंध वटि ॾिठी, जेका कबूतर जे आने वांगुरु हुई, जंहिंजो रंग संदन जिस्म जे रंग वांगुरु हो। हज़रत अब्दुल्लाह बिन सरजिस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त मूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॾिठो त साणनि गॾिजी मानी ऐं गोश्त जो बोड़ खाधो, या चयईं त सरीद यानी बोड़ में भोरियल कुटी खाधी। पोइ फिरी संदन पोयां वयुसि ऐं नबूअत जी मोहर ॾिठमि, जेका संदन ॿिन्ही कुल्हनि जे विच में खाॿे कुल्हे जे नरम हॾीअ वांगुरु उभरियल हुई, जंहिं ते मसन वांगुरु तिर हा। उम्मे ख़ालिद बिन्त ख़ालिद सईद खां रिवायत आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि कुझु कपिड़ा आंदा विया, जिन जे हिकु नंढी कारी चादर हुई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं त उम्मे ख़ालिद खे मूं वटि वठी अचो। खेसि कश में खणी वटनि आंदो वियो। पाण पंहिंजे हथ मुबारक सां उहा चादर उम्मे ख़ालिद खे पाराई। फरमायूं त उनखे पाए पुराणो कर, वरी पुराणो कर। उन में साए या हेडरे रंग जूं पटियूं हुयूं। फरमायूं त उम्मे ख़ालिद ही कपिड़ो तमामु ख़ूबसूरत आहे ऐं हबशी ॿोलीअ जे लफ़्ज़ सनाह जे माना आहे सुहिणो। उम्मे ख़ालिद चयो त मां पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहर नबूवत सां खेॾणु शुरू कयो। मुंहिंजे पीउ मूंखे उन खां रोकियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त उनखे छॾे ॾे। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन न वधीक ड्रिघे कद जा हा ऐं न वधीक नंढे कद जा, न संदन रंग वधीक अछो हो, न वधीक सांवरो, संदन वार न वधीक गिंगरियालू हुआ, न नरम हेठि लड़कंदड़। अल्लाह ताला खेनि 40 सालनि जे उमिरि में नबूअत लाइ चूंडियो। मके में 10 साल रहिया ऐं मदीने में बि 10 साल रहिया। 60 सालनि जे उमिरि में अल्लाह खेनि वफ़ात ॾिनी। संदन मथे ऐं ॾाढ़ीअ में 20 बि अछा वार न हा। हिकु रिवायत में आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सिफ़त बयानु कंदे चयईं त पाण विचोले कद वारा हा, न वधीक ड्रिघे कद जा ऐं न वधीक नंढे कद जा, सोने रंग जा हा। संदन वार कननि ताईं अध ताईं हूंदा हा। हिकु रिवायत में आहे त संदन वार कननि ऐं कुल्हनि जे विच में हा। बुखारी जी हिकु रिवायत में आहे संदन मथो वॾो हो, संदन पेर मुबारक मज़बूत हा। मूं पाण सॻोरनि जहिड़ो न अॻु ॾिठो ऐं न पोइ ॾिठो। कुशादन हथनि वारा हा। बुखारी जी हिकु रिवायत मुताबिक़ पेरनि ऐं कुशादे कदमनि वारा, पेरनि ऐं कुशादन कदमनि वारा हा। हिन में इख़्तिलाफ़ न आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने मुनव्वर में 10 साल रहिया, पर इख़्तिलाफ़ हिन में आहे
त मके पाक में 10 साल रहा। उमुल मोमिन अमा आयशा वग़ैरह जे हदीस में आहे संदन उमिर मुबारक 63 साल हुई। उन ई लिहाज़ सां पाण सगोरा नबूअत खां पोइ मके में 13 साल रहा। उहो ई कौल वधीक सही ऐं वधीक मशहूर आहे। हज़रत बरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन विच थरे कद जा हा। संदन ॿिन्ही कुलनि जे विच में कुशादगी हुई। संदन वार कननि जे पापड़ियुनि ताईं हा। मूं खेनि ॻाढ़े वॻे में ॾिठो। मूं पाण सगोरनि खां वधीक कंहिंखे सुहिणो न ॾिठो। मुस्लिम जी हिकु रिवायत में आहे त मूं कुलनि ते लड़कियल वारनि वारो ॻाढ़ो जोड़े में मलबूस पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक ख़ूबसूरत कंहिंखे न ॾिठो। संदन वार कुलनि ताईं हूंदा हुआ। संदन ॿिन्ही कुलनि जे विच में कुशादगी हूंदी हुई। पाण न ड्रिघे कद जा हा ऐं न नंढे कद जा हा। हज़रत जाबिर बिन समुरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वॾे मुंहं वारा ख़ूबसूरत अखियुनि वारा हा। संदन पठनि में गोश्त घटि हो। हज़रत अबू तुफैल रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॾिठो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अछे निमकीन रंग जा ऐं विच सिरे कद जा हा। हज़रत साबित रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़िज़ाब जे बारे में पुछो वियो। चयईं त पाण उन ई उमिरि मुबारक ताईं न पहुता हा जो ख़िज़ाब लॻाइनि हा। जेकॾहिं संदन दाढ़ीअ जे अछनि वारनि खे ॻणणु चाहियां हा। ऐं ॿी रिवायत फरमायई त जेकॾहिं संदन मथे जे अछनि वारनि खे ॻणणु चाहियां हा त ॻणी सघां हा। मुस्लिम जी हिकु रिवायत में आहे त कुझु अछा वार संदन खाॾीअ मुबारक में ऐं कुझु अछा वार संदन कपटिन जे बराबर वारे हिस्से में ऐं कुझु अछा वार संदन मथे में हा। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो रंग सुहिणो हो। संदन पघर मोतियुनि जे दाणनि वांगुरु चिमकंदो हूंदो हो। जॾहिं हलंदा हा त झुकी हलंदा हा। मूं पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हथनि खां वधीक नरम न कंहिं बखमल खे हथु लाथो न रेशम खे। न कॾहिं मूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़ुशबू खां वधीक सुठी मुश्क ऐं अंबर जी ख़ुशबू सिंघी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पघर में बि एॾी ख़ुशबू हुई। हज़रत उम्मे सुलैम रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूं वटि ईंदा हा ऐं 2 पहरनि जो आराम फरमाईंदा हा। मां संदन लाइ चम मां जोड़ियल बिस्तरो विछाईंदी हुयसि जंहिं ते पाण सुम्हंदा हा। खेनि पघर घणो ईंदो हो। मां संदन पघर गॾु कंदी हुयसि ऐं ख़ुशबू में मिलाईंदी हुयसि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त हे उम्मे सुलैम उहो छा आहे। मूं अर्ज़ु कयो त उहो तव्हांजो पघर आहे। असां उनखे ख़ुशबू में मिलाईंदा आहियूं ऐं उहा ॾाढी उम्दी ख़ुशबू आहे। हिकु रिवायत में आहे त उम्मे सुलैम चयो त असां पंहिंजे ॿारनि लाइ उन मां बरकत जी उमेद रखूं था। फरमायो त चङो कयो। हज़रत जाबिर बिन समूरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु ज़ुहर जी निमाज़ पढ़ी पाण घर वञण लाइ ॿाहिरि निकिता त मां पिण साणनि गॾु निकितुसि। नंढा नंढा ॿार साणसि हथ मिलाइण लाइ अॻिते वधिया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मां हर हिक जे ॿिन्ही गलनि ते हथ फेराईंदा रहिया। मूं जन गलनि ते बि हथ फेरायाऊं। मूं संदन हथनि जी थधाण ऐं ख़ुशबू ईअं महसूस कई ॼण त पाण कंहिं अतर वारे जी दॿीअ मां हथ कढियो अथनि। हज़रत अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन न ड्रिघे कद वारा हा न नंढे कद वारा। संदन मथो वॾो ऐं ॾाढ़ी घाटी हुई। हथ ऐं पेर गोश्त सां भरियल हा। संदन रंग अछो ॻाढ़ सुरो हो। हॾियुनि जा जोड़ थुल्हा हा। सीने खां दुन ताईं वारनि जी ड्रिघी लीक हुई। जॾहिं हलंदा हा त झुकी हलंदा हा ॼण त हेठां ई एॾां हली रहिया आहिनि। मूं संदन वफ़ात खां अॻु ऐं संदन वफ़ात खां पोइ संदन जहिड़ो को शख़्स न ॾिठो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सिफ़त बयानु कंदो हो त चवंदो हो त पाण न ड्रिघे कद वारा हा ऐं न बिंदरे कद वारा। माण्हुनि जे विचोले कद वारा हा। संदन वार न बिल्कुलु गिंगरियालू हुआ ऐं न बिल्कुलु सिधा बल्कि संदन वार कंहिं क़दुरु मुड़ियल हा कमज़ोर न हा। संदन मुंहुं मुबारक बिल्कुलु गोल न हो बल्कि संदन ई गोलाई नाले मातर हुई। संदन रंग अछो ॻाढ़ो सुरो
ॻाढ़ो सुरो ऐं ॿई अखियूं कारियूं हुयूं, संदन भिरियूं ड्रिघियूं हूंदियूं हुयूं, हॾियुनि जा जोड़ थुल्हा हूंदा हुआ, सीने खां दुन ताईं वारनि जी लीक हुई, हथ ऐं पेर गोश्त सां भरियल हुआ। जॾहिं हलंदा हुआ त ज़ोर सां पेर मथे खणंदा हुआ, ॼण हेठाईअ में लही रहिया आहिनि। जॾहिं ध्यानु ॾींदा हुआ त पूरी तरह ध्यानु ॾींदा हुआ। संदन कुल्हनि जे विच में नबूअत जी मोहर हुई। पाण ख़ातमुन नबीयीन हुआ। दिल जे लिहाज़ खां माण्हुनि में सभ खां वधीक सखी ऐं लहजे जे लिहाज़ सां सभ खां वधीक सचा हुआ। तबियत जे लिहाज़ सां सभ खां नरम ऐं क़बीले जे लिहाज़ सां सभिनी खां वधीक इज़तदार। जेको खेनि अचां के ॾिसंदो हो हेबत में अची वेंदो हो, ऐं जेको साणनि गॾु रहंदो हो साणनि मोहबत करणु लॻंदो हो। संदन सिफ़त बयानु कंदड़ चवंदो हो त मूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु ऐं पोइ कंहिंखे बि संदन जहिड़ो न ॾिठो। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जंहिं रस्ते खां गुज़री वेंदा हुआ, पोइ को उतां वेंदो हो त संदन पघर या चयईं त संदन पघर जी ख़ुशबू जे करे सम्झी वेंदो हो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हितां गुज़री विया आहिनि। हज़रत अबू उबैदा बिन मोहम्मद बिन अमार बिन यासिर खां रिवायत आहे त मूं रबी बिन्त मुअव्वज़ बिन अफ़रा खे चयो त असांजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त बयानु कर। चयईं त ए पुटड़ा, जेकॾहिं कंहिंसि ॾिसी हा त सिज खे उभरंदे ॾिसी हा। हज़रत जाबिर बिन समूरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे मूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चांड्रो की राति में ॾिठो। आउं कॾहिं चंड खे निहारणु लॻुसि त कॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे खेनि ॻाढ़ो वॻो पातल हो, पाण मूंखे चंड खां वधीक सुहिणा लॻा। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त मूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां वधीक ख़ूबसूरत कंहिंखे न ॾिठो। ईअं मालूम थींदो हो त संदन मुंहुं मुबारक में चंड चिमकी रहियो आहे। ऐं मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां वधीक तेज़ हलण में कंहिंखे न ॾिठो। ईअं मालूम थींदो हो त ॼण ज़मीन संदन लाइ वेड़ी पई वञे। असांखे पंहिंजे जाननि जे बारे में ख़ौफ़ ख़तरो महसूसु थींदो हो, पर पाण सॻोरनि खे का परवाह न हूंदी हुई। हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत जाबिर बिन समूरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं पिनियूं मुबारक सनियूं हुयूं, वात खोले न खिलंदा हुआ बल्कि मुस्कुराईंदा हुआ। जॾहिं खेनि ॾिसंदो हुयुसि त चवंदो हुयुसि त अखियुनि में सुरमो पातो अथनि, हालांकि संदन अखियुनि में सुरमो पातल न हूंदो हो। हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अॻियनि ॿिनि ॾंदनि जे विच में थोरी विथी हुई, जॾहिं पाण सॻोरा ॻाल्हाईंदा हुआ त ॾंदनि मां निकिरंदड़ नूर ॾिसी सघिबो हो। हज़रत काब बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे का ख़ुशी नसीब थींदी हुई त संदन मुंहुं मुबारक चिमकण लॻंदो हो। मालूम थींदो हो ॼण त संदन मुंहुं मुबारक चंड जो टुकड़ो आहे, ऐं असां उहा ॻाल्हि सम्झी वेंदा हुआसीं। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त हिकु यहूदी छोकिरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत कंदो हो। उहो बीमार थी पियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदसि बीमार परस्तीअ लाइ विया पुछा करण जे लाइ। ॾिठऊं त संदसि पीउ हुन जे भरिसां वेही तौरात पढ़ी रहियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खेसि फरमायो, ए यहूदी, मां तोखां अल्लाह जो वास्तो ॾेई पुछां थो, जंहिं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते तौरात लाथो, छा तूं तौरात में मुंहिंजी सिफ़त लहीं थो ऐं उन में मुंहिंजे ज़ाहिर थियण जे बारे में पेशन गोई आहे? उन चयो त न। उहो छोकिरो चवणु लॻो, हाओ अल्लाह जो कसम, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तौरात में तव्हांजी सिफ़त ऐं नात ऐं तव्हांजे ज़ाहिर थियण जी ख़बर लहूं था, ऐं मां शाहिदी ॾियां थो त अल्लाह खां सवाइ को माबूद न आहे, ऐं बेशक तव्हां अल्लाह जा रसूल आहियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त संदसि पीउ खे उतां उथारियो वञे ऐं पंहिंजे भाउ जा तव्हां वाली थियो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मां अल्लाह जे तरफ़ां मोकिलियल रहमत आहियां। दुआ अल्लाह पाक तव्हां असांखे पंहिंजे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहबत था करणु फरमाए ऐं ताबेदारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं इन ताबेदारीअ जे करे, मोहबत करण जे करे अल्लाह पाक इन जहान में बि राज़ी थींदो, आख़िरत में राज़ी थींदो।
अल्लाहुम्मा मजअलना मिनहुम, अल्लाह साईं असांखे उन्हनि मां करे जिन जी पंहिंजे पैगंबर सां मोहबत ऐं इताअत पूरी तरह थी गुज़री आहे। अल्लाह साईं असांखे